जिन्हां दे नुक़्ते सां मौजूद आहियूं बोज़ार वॾा भरिसां मट लिंक रोड ते, जिते सवें ॻोठनि खे मिलाईंदड़ ही मट लिंक रोड जेको आहे स्विगेस बोज़ार वॾा टालपुर वॾा खे मिलाईंदड़ हिकु वाहिद रोड आहे, जिते हितां जा ईंदड़ वेंदड़ मुसाफ़िरनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि खां वधीक पुछंदासीं उन्हनि जो वधीक हिन रोड जे बारे में छा चवणु आहे। तमामु घणी जेको आहे सो बोज़ार वॾा जा रहवासी स्विगेस जा रहवासी सभिनी खे तमामु घणी माना दुश्वारी आहे, तकलीफ़ आहे हिन रोड। केतिरनि सालनि खां वठी हिन रोड जी मरम्मत न थी आहे? तक़रीबन अंदाज़ो 10-15 सालनि खां वठी असां इहा ई हालत ॾिसूं था पिया। बस वारा जेके आहिनि जेके हितां गुज़र कनि था पिया, साईं फज़ल शाह, साजिद बांबड़ा, MPA MNAs जेके आहिनि, ॼाण जे बावजूद भी इन शइ खे इग्नोर कनि था, नज़रअंदाज़ कनि था। महिरबानी करे ॿियो कुझु बि न, ख़ुदा जे वास्ते असांखे सिर्फ़ु इहो रोड जो कमु कराए ॾे, मरम्मत कराए ॾे असांखे। केतिरे टाइम खां वठी मरम्मत न थी आहे रोड जी? साईं मां त चवंदो 15 साल थी आहे, जीअं ठहियो आहे ठहण खां साल पोइ ख़तमु थी वियो आहे। त इहे पाण कंडीशन तव्हां ॾिसो था, जेको बि माण्हू अचे वञे थो आज़ार में आहे। वरी स्कूली ॿार सुबुह जो वञण लाइ परेशान आहिनि, काई सहूलियत न आहे। जिन्हां दिन तव्हां ईंदड़ वेंदड़ मुसाफ़िरनि जा अहवाल ॿुधा त उन्हनि जो चवणु आहे त बिल्कुलु ई जेको बोज़ार वॾा लिंक रोड आहे उहो स्विगेस बेरापुर ऐं टालपुर वॾा ऐं ॿियनि केतिरनि ई ॻोठनि खे जेको मिलाईंदड़ ही वाहिद हिकिड़ो ई रोड आहे जेको अच वञ जे लाइ आहे। ऐं हिन रोड जा जेके तक़रीबन 15 सालनि खां वठी कोई बि मरम्मत जो कमु न थी सघियो आहे। इन जो चवणु आहे त बिल्कुलु हिन रोड सां अचण जे करे एॾियूं त मुश्किलातूं ईंदियूं आहिनि, जीअं कॾहिं बि असां जेको बीमार माण्हू खणी था अचूं अस्पताल जे लाइ त उनखे तमामु घणो जेको 5 मिंटनि जो पंधु असांखे कलाक जा अधु कलाक खाई थो वञे। उन खां अलावा अगरि जॾहिं बि को एक्सीडेंट थियो आहे त कई माण्हू हिते एक्सपायर थी विया आहिनि, त किननि जूं ॼंगूं ॿाहूं भॼण जे करे हॉस्पिटल में दाख़िल पिया आहिनि। उन्हनि हवालनि सां उन्हनि जो ॻोठण जो चवणु आहे त बिल्कुलु असां सख़्तु मुश्किलातुनि खे मुंहुं पिया ॾियूं ऐं जेको आहे सो तमामु घणो परेशान आहियूं। इन्हनि आला अख़्तियारनि खां ऐं चूंडियल नुमाइंदनि खां इहो जेको आहे सो पुरज़ोर मुतालबो कयो आहे त हिन रोड खे बिल्कुलु ई जल्द खां जल्द जेको रोड जी मरम्मत कराए ऐं मोकिरो कराए ऐं असांजी बेचैनी ख़तमु कई वञे। कैमरामैन वकील अमन सां गॾु एम सफ़दर प्यार, अवामी आवाज़ TV बोज़दार। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।